जह स्वरूप केवल जगदीश, जह स्वरूप केवल जगदीश, तह छल छिद्र लगत कहो कीस, तह छल छिद्र लगत कहूँ कीस। जॾी केवल जगदीश भगवान जो ही स्वरूप हुयो त ॿुधायो कंहिंखे धोखो ऐं दोष पिया लॻनि। जॾहिं केवल भगवान हुया, जगदीश जो अर्थ आहे जगत जो ईश यानी ईश्वर, जेको संसार जो जगत जो ईश्वर आहे वो जगदीश्वरी हुयो। यानी जॾहिं केवल श्री भगवान ही हुया त कंहिंखे पिया छल थियनि, कंहिंखे पियो धोखो मिले, केरु कंहिंखे ठगे पियो, धोखो पियो ॾे, केरु कंहिंजा छिद्र चइबो आहे छेद, छेद यानी कंहिंजी बुराई ॾिसणु, कंहिंजा दोष ॾिसणु, त केरु कंहिंजी बुराइयूं पियो ॾिसे, केरु कंहिंजा अवगुण पियो ॾिसे, या कंहिं में अवगुण हुया, कंहिं में दोष हुया। ये सभु अवस्था हिन जो नालो आहे जेॾीमहिल संसार हली रहियो आहे। हीअ अवस्था हिन अष्टपदीअ में ॿुधाइनि था कि जेॾीमहिल केवल भगवान हुया, ये जमी जब न थी, आसमां जब न था, चांद तारे न थे, ये जहां जब न था, जब न था कुछ यहाँ था मगर तू हरि। ये उन अवस्था जी पूरी व्याख्या हिन अष्टपदीअ में कई वई आहे। त जेॾीमहिल केवल श्री भगवान हा ऐं असां सभु काथे हुयासीं, अहिड़ो कोई समय न आहे कि असां न हुयासीं। लखें करोड़े साल पहिरियों बि असां हुयासीं, पोइ बि असां हूंदासीं। शरीरनि जी ॻाल्हि नथो कयां, आत्मा जी ॻाल्हि हा न, जी व्याख्या आहे। त जॾहिं असां सभु भगवान में लीन हुयासीं त न गुण हुयो, न अवगुण हुयो, न रंग हुयो, न रूप हुयो, न गुण हुया, न दोष हुया, न पाप हुयो, न पुण्य हुयो, न पंहिंजो हो, न पराओ हो, न नीच हो, न ऊंच हुयो, कुझु बि न हो, केवल श्री भगवान हा। न दंड हो, न सजा हुई, सभु असां भगवान में लीन हुयासीं, विश्राम अवस्था हुई। वरी समय पाए करे जॾहिं भगवान सृष्टिअ जी रचना कंदा आहिनि, ॻोल्हे ॻोल्हे करे कर्म प्रधान विश्व रची राखा, कर्मनि जे अनुसार जंहिंजा जंहिंजा जेके जेके कर्म हुया उहे उहे उन जूणीअ में वेंदा आहिनि, उन ढंग सां अची करे वरी पंहिंजा पंहिंजा शरीर सभु धारण कंदा आहिनि। त हिन महिल क्रिया हली रही आहे, हिन महिल प्रलय न आहे, सर्ग आहे, हिन महिल रचना हली रही आहे। हिन महिल त सभु कुझु आहे, पुण्य बि आहे, पाप बि आहे, गुण बि आहिनि, दोष बि आहिनि, सुठा बि आहिनि, ख़राब बि आहिनि, नरक बि आहे, स्वर्ग बि आहे, सभु कुझु आहे, छो जो हिन महिल लीला हली रही आहे। पर हिन महिल बि जेके ब्रह्म ज्ञानी महात्मा आहिनि उहे इन ई अवस्था में आहिनि जेकी प्रलय वारी अवस्था, गुण दोष जनम मरण पाप पुण्य स्वर्ग नरक खां न्यारा आहिनि। उहे भगवान में हिन महिल बि लीन अवस्था में आहिनि, भले शरीर सां आहिनि। ब्रह्म ज्ञानी सदा निर्लेप, जैसे जल में कमल अलेप। त हिन महिल बि कोई भक्ति करे, भगवान जो निरंतर गुणगान करे, कीर्तन करे, भगवान खे ॿाॾाए करे, सिमरन करे ऐं भगवान जी अवस्था में लीन थी वञे, इहा अवस्था आहे। उन ई अवस्था में अची वञे। भूख लगती नहीं, प्यास लगती नहीं हूँ, क्या कर दिया, अब हर वक्त उनसे मैं हूँ रूबरू, चाहे कितनी भी उनसे करूं गुफ्तगू, दाव ऐसा कि दोनों तरफ चल गया, मेरे मोहन ने मुझको ये क्या कर दिया। चाहे कितने भी कोई कर ले सितम, साथ छोड़ेंगे ना एक दूजे का हम, एक बंदे से मैं तो खुदा हो गया, मेरे मोहन ने मुझको ये क्या कर दिया। हिन महिल बि ब्रह्म ज्ञानी उहे महात्मा आहिनि जेके जीते जी शरीर जे अवस्था में रही करे बि शरीर को न्यारा ऐं भगवान में लीन आहिनि।
उहे हिन महिल बि सभिनि खां न्यारा आहिनि। न बंधन आहे न मोक्ष आहे। मोक्ष हा बंधन आहे तॾहिं त मोक्ष आहे, बंधन ई कोन्हे त मोक्ष वरी छाजो। राति आहे त ॾींहुं आहे, दुख आहे त सुख आहे, अशुद्धि आहे त शुद्धि आहे, मिलावट आहे त पवित्रता आहे, शुद्धता आहे। जाते कोई अवस्था ई कोन्हे, उन निर्गुण अवस्था में परमात्मा जे स्वरूप में जीअरे जागंदे ब्रह्म ज्ञानी लीन रहंदा आहिनि। हाणे त ब्रह्म ज्ञानी जी ॻाल्हि आहे, असां केवल चई ॿुधी सघूं था। असां कहिड़ी अवस्था में आहियूं? असां त ॾाढी हेठि अवस्था में आहियूं। असांखे त थोरी थोरी ॻाल्हि ते ख़ुशी गम थींदो आहे, दुख सुख थींदो आहे। हा, मरण जी ॻाल्हि केरु कहे, सुईअ जो बि भउ थींदो आहे। इंजेक्शन लॻे त चहिरो टेढ़ो थी वेंदो आहे। हा, थोरी सी मोच अची वञे त पोइ पाण खे विकलांग बणाए छॾींदा आहियूं। असां छा कयूं? चऊं था भॼन कयो, भॻवान खे यादि कयो, ऐं ईअं यादि कयो, ईअं यादि कयो कि भॻवानु असांखे ब्रह्म ज्ञानी बणाए छॾियो। चओ हरे राम। वॾा वॾा हज़ारे किताब जेके पढ़ी चुका, फिलासफी करे चुका, वॾा वॾा लेक्चर ॾेई चुका, हज़ारे किताब पढ़ी चुका, AA PhD ऐं छा छा जेके करे चुका, जंहिंजा नालो ई पतो कोन्हनि। लेकिन यादि रखो, शुरूआत त उन्हनि बि क ख ग सां कई न, ABCD कई न, पोइ त वञी पहुता। तंहिंजे करे भॻवान जी भक्ति जेकी आहे उहा शुरूआत बि आहे, ABCD बि आहे। ऐं भॻवान जी भक्ति सभिनि खां वॾी जेकी उपाधि आहे, जे कोई पढ़ी लिखी डॉक्टर ठही वञे, इंजीनियर ठही वञे, त अहिड़ी तरह सां भॻवान जी भक्ति ख़ुदि भॻवान बि आहे। कमाल जी ॻाल्हि आहे। ABCD बि आहे असां जहिड़े माण्हुनि जे लाइ कि असां गोविंद जा गुण ॻायूं, भक्ति कयूं। पर जेके पहुची चुका, उल्टा नाम जपत जग जाना, बाल्मीक भय ब्रह्म समाना। अलफ अंब न सम्झण वारो बाल्मीक महाराज रत्नाकर डाकू हूंदो। हाँ, राम राम न चवंदो, मरा मरा चई राम राम करे ऐं भॻवान बणिजी वियो। भॻवान त इहा भक्ति आहे। भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम वपे